नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त गुलाम रब्बानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो में पाकिस्तान जी आज़ादी वारे ॾींहं जे सिलसिले में डिग्री कॉलेज कंडियारो में जश्न आज़ादी जो हिकु शानदार प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें शागिर्द तकरीरी मुक़ाबलनि खां अलावा मिली नगमनि ऐं तराने में भरपूर हिसो वठंदे मुल्क खे शानदार भेटिया पेश कई हुई। प्रोग्राम जी सदारत प्रिंसिपल प्रोफेसर इरशाद अली अब्बासी कई, जॾहिं त ख़ासि महिमान टाउन कमेटी कंडियारो जे चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, इमरान मंगरियो, असिस्टेंट कमिश्नर नईम अहमद सहतो मौजूद हुआ। प्रोग्राम जे आख़िर में तकरीरी मुक़ाबलनि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्द आमिर अली चन्ना, मोहम्मद रहीम खोखर ऐं सफदर अली ॾाहिरी खे कैश प्राइज़ ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वेयूं, जॾहिं त मिली नगमनि ऐं क़ौमी तराने में हिसो वठंदड़ शागिर्दनि में बाबर अली मला, ज़ैन अली ऐं आयशा खे कैश प्राइज़ ऐं ट्रॉफी ॾिनी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।